सो ॻाल्हाए त अचो जेके पाण में आहियूं हॾ ॾोखी थियूं मोहबत कयूं। त आख़िरी मैसेज मूंखां ऑटोग्राफ घुरंदा आहिनि, चवंदो आहियां त अचो त मोहबतूं पोखियूं। उहो सलो आहे मोहबत, ॿियो कॾहिं कुमाणपुर न आहे। सही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण खे नात खां शुक्र तसें चाही तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे हर वार अवां खे मिलाईंदा आहियूं कंहिं नात खां सां, कंहिं शाइर सां, कंहिं हर उन आशिक़ रसूल सां जंहिंखे महबूब मदीना साईं सां मोहबत हूंदी आहे। हीअ फ़क़ीर सोढल निगारी जेको असांजे पंहिंजे मोरो शहर जो तमामु मशहूरु सूफ़ी फ़नकार जेको असांजे पंहिंजे शहर जो आहे। हालांकि अवां सभिनी सजननि खे अमां नात ख़ाननि ऐं इस्लामी चैनल जे हिसाब सां मुंहिंजो चैनल आहे उन हिसाब सां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। पर अॼु मां चाहियो त जॾहिं फ़क़ीर सोढल निगारी जहिड़ी हिकिड़ी अहम शख़्सियत ऐं जंहिंसां असां हीअं गॾु रहियासीं ऐं साईं जी पूरी तबियत खां ऐं उथण विहण खां हर ॻाल्हि खां असां वाक़ुफ़ु आहियूं ऐं चङी तरह सां साईं खे सुञाणूं था। न सिर्फ़ु साईं फ़नकार आहिनि पर तमामु बहितरीनु इंसान फ़क़ीरी तबियत जा मालिक आहिनि, पाण सखी मर्द आहिनि ऐं साईं जी एतिरी सखावत ऐं एतिरो नाले गॾु हुजण सां गॾु साईं पाण तमामु बहितरीनु सखी मर्द हुया। साईं जी हिकिड़ी आहिनि, अॼु बि आहिनि, पर ओताक हुई जेका मशहूरु तरीन ॻोठ निगारियुनि जे ॻोठ में। उते जॾहिं असांजो वञणु थींदो हो त सभ खां पहिरियां जेके उते साईं जा अज़ीज़ वक़ारिब हूंदा, पहिरियां असांखे हथ धुआरींदा, उनखां पोइ नगर पाणी पुछी करे उनखां बाद में हाल अहिवाल पुछंदो आहे। फ़क़ीर सोढल निगारी जी उन गायकी जे हिसाब सां मशहूरु हुअण सां गॾु इहा बि हिकिड़ी ख़ासियत हुई जो पाण तॾहिं जा बहितरीनु हुया ऐं आहिनि। अॼु जॾहिं फ़न सां पाण एतिरो टाइम ॾेई जॾहिं एतिरी पंहिंजी तबियत नासाज़ हुजण जी हिन हालति में अॼु जेकॾहिं मौजूदु आहिनि त अॼु असां वटि इहो सिंधियुनि में हिकिड़ी मोहबत आहे पाण में। असां जेके सिंधी आहियूं असां में जेलसी आहे, असां में हिकिड़ी साड़ हूंदो आहे त हर ॻाल्हि खे असां इहो न सोचींदा आहियूं त इहा हे बि इंसानु आहे, उन सां गॾु हुन वक़्त जो बादशाह जीअं चइजे न। फ़क़ीर साहिब जे लाइ एतिरा माण्हू परे परे खां अची टाइम वठंदा हुया, टाइम वठण सां गॾु उनखां पोइ पाण सभिनी सां मोहबत सां पेश ईंदा हुया। मूंखे पंहिंजी ज़ाती तौर ते त अहिड़ो को बि फ़नकार अॼु ॾींहं ताईं पैदा कोन थियो आहे, जेकॾहिं थियो आहे त असांखे कमेंट में पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु करे त सूफ़ी फ़नकार जंहिं हक़ सच ऐं दरवेशनि जी बुज़ुर्गनि जी ॿोली ॻाई। अॼु जेके राग हलनि था, जेके कलाम हलनि था, जेके फ़नकार हलनि था, छा इहे फ़नकारी जे लाइक़ु आहिनि? जेकॾहिं फ़क़ीर सोढल निगारी जहिड़े सुर खे हिकु रुॻो खणनि, मशहूरु कंपनियूं साईं खे पाण पंहिंजी प्रोडक्शन में आंदो ऐं तमामु जिते बि जॾहिं बि राग हूंदो हुयो, जंहिं बि दरगाह ते ओलिया ते त फ़क़ीर सोढल निगारी जे राग ॿुधण जे लाइ तमामु घणा माण्हू सिक में वेठा हूंदा। जेसि ताईं फ़क़ीर न ॻाईंदो तेसि ताईं असां माना ॿुधण लाइ आऊं एतिरे क़दुरु जो मुंहिंजी पंहिंजी शादी में बि हालांकि उहो टाइम फ़क़ीर साहिब जो एतिरो हुओ, अलाए केतिरा 3-3 4-4 प्रोग्राम बुकिंग में हूंदा हुया, पर उनजे बावजूदि पाण मूं ॾे आया ऐं मुंहिंजी उहा महफ़िल जेका आहे मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे, तव्हां ॾिसी सघो था। त अॼु असां तव्हांखे मिलाईंदासीं महबूब शख़्सियत ऐं बहितरीनु आवाज़ जे मालिक फ़क़ीर सोढल निगारी खे। त असां साईं सां हाल अहिवाल कंदासीं, साईं खां पुछंदासीं साईं जी ज़िंदगी जे बारे में कीअं पिया पाण कॾहिं खां शुरूआति करे ऐं केसीं ताईं पंहिंजी ज़िंदगी खे कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां थी आया, पंहिंजनि खां उन्हनि खे केतिरो मोहबत मिली, पंहिंजनि मां केतिरो प्यारु मिलियो, ऑडियंस जेके ॿुधण वारा हुया उन्हनि केतिरी मोहबत ॾिनी ऐं अॼु ज़िंदगीअ में केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि, सभु साईं खां पुछंदासीं। त जेके असांजे चैनल ते नवां ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, लाइक कमेंट पोस्ट खे वधि खां वधि शेयर कंदा हलो। तव्हां दोस्तनि महिरबानी। बाक़ी साईं अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियूं? कीअं तबियतूं सिहत हिन महिल ताईं जेको तव्हां फ़न सां मोहबत माण्हुनि खां तव्हांखे केतिरी मोहबत मिली आहे? गंज ॻाल्हि इहा आहे त एतिरी मोहबत मिली आहे जो जीअं आशिक़ थिए न महबूब ते को त मुंहिंजा परस्तार मूं ते आशिक़ आहे, अॼु बि आहिनि। राग बि जी हा, राग मोहबत। अॼु उहो अॼोको जेको हीअ राग हले थो हींअर, उन खे तव्हां कहिड़ी हैसियत था ॾियो, छा था सम्झो? साईं उहो इनखे आउं रांग नंबर चवंदो आहियां। राग नंबर? हा, मतिलबु त राग बेराग ॿियो खट राग। सही। सो कंहिंजो नंबर
ॿिए जो लॻी वेंदो आहे न, चवंदो आहे बाबा रंग न भर, अच्छा इहो रंग न भर। अच्छा उन खां अलावा सुर ई राग ॿी शइ आहे। हाँ सही सही। उन खां अलावा अव्हां जा शागिर्द केतिरा आहिनि हिन महिल ताईं शागिर्द के अव्हां खां पोइ अव्हां वारो सुरूर असांखे पहुचायो? जी, हीउ सुरूर पहुचंदो मुंहिंजो भाउ आहे आज़ाद अली गारी, ऐं ॿियो मुंहिंजो पुटु आहे साजन। साजन हा पुटु आहे मुंहिंजो। हा इहे बि शागिर्द। हा न ॿिया बि शागिर्द आहिनि, पंहिंजे मूं ॻाइनि पिया, अला करे ख़ुशि हुजनि। फ़क़ीर साहब जी जेका गायकी हुई उन गायकी खां मां एतिरो चवंदुसि त उहा गायकी हुई जेका शायदि अॼु ॾींहं ताईं को फ़नकार अदायगी बि न करे सघियो आहे उन कलाम जी, उन राग जी, पर उन लफ़्ज़नि जी बि चूंड न करे सघियो आहे। तमामु बहितरीनु आवाज़ु आहे। अॼु बि जेकॾहिं तव्हां उहो घर में हलायो, जिथे बि तव्हांजी मर्ज़ी आहे, फ़क़ीर सुडल लिगारी जो कंहिं बि कलाम ते किथे बि वॼायो को एतिराज़ु न थींदो। असांजा अहिड़ा भलोड़ फ़नकार तव्हां सर्च करे ॾिसो त उनजी छा गायकी हुई, छा हुयो। अॼु हिकिड़ो दौरु अहिड़ो अची वियो त माना जेके हक़दार आहिनि उन्हनि खे हक़ नथो मिले, ॾिसंदड़ उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदो आहियां त तव्हांखे छा थींदो आहे जॾहिं अहिड़े इंसान जी तव्हां उहो टाइम अची वेंदो आहे। पहिरियां मां फ़नकार जो हिकिड़े जो करे चुको आहियां त ज़िंदगी में कॾहिं बि हुनखे कंहिं कंपनी में को कलाम कोन्हे को, हालांकि उहो बहितरीनु फ़नकार आहे, छो जो हू चाहे थो त मुंहिंजी जेका असलियत आहे, मुंहिंजी जेका पहचान आहे, उहा मां विञाइणु नथो चाहियां। त असांजा सरमाया आहिनि, मुंहिंजे पाड़े जो आहे, मुंहिंजे घर जो आहे, मुंहिंजो वॾो आहे मुहसन आहे ऐं तमामु बहितरीनु इंसानु आहे। साईं जो भाउ आहे आज़ाद, जेको साईं जहिड़ी अदायगी करे थो। अवां साईं जी महफ़िलुनि ते ॿुधो हूंदो त साईं खां बि पुछंदासीं त साईं सलाम अलैकुम। साईं वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? साईं दुआ शुक्र आहे करम भला। साईं अवां भाउ सां ॻायो पिया था, जी साईं। घणे टाइम खां वठी तव्हां सिखिया वरिती आहे? जी साईं। उन खां अलावा जेको हींअर फ़न खे जीअं साईं महफ़िल करण जहिड़ा न आहिनि त अवां महफ़िलूं कयो था। जी जी। ईअं त जेके दोस्त ॾिसो पिया, जेकॾहिं फ़क़ीर सोडल लगारी वारो राग ॿुधणु चाहियो था ऐं उहा महफ़िल ऐं उहे शाइरी ऐं जेको कुझु ॿुधणु चाहियो था, त अॼु बि भाउ आज़ाद बहितरीनु गायकी करे पियो, बहितरीनु महफ़िलूं करे पियो ऐं मुहबतूं माणे पियो। त अव्हांखे जिन खे दोस्तनि खे ख़बर न आहे उनखे ॿुधाईंदा हलूं त असां अव्हांखे साईं जो नंबर ॾींदासीं, तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था, महफ़िलूं रिकॉर्ड कराए सघो था। त असां चाहींदासीं त आज़ाद खां कुझु असां चऊंसि त पाण असांखे ॿुधाइनि। साईं फ़क़ीर साईं कलाम चवंदो हुन सां मां गॾिजी माना कोरस में चवराईंदोसि। जेको थोरो घणो मां हींअर आहियां त फ़क़ीर जे करे आहियां, न त मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे। फ़क़ीर जो ॻाल्हि आहे, मूं केसट में कयो आहे कलाम, उहो साॻियो ई कलाम तव्हांखे ॿुधायां था। आलियूं आहिनि अखियूं अणभाया आहिनि वार, आलियूं आहिनि अखियूं अणभाया आहिनि वार, कारो वेस बदन ते दिल में सजणनि जे सार, कारो वेस बदन ते दिल में सजणनि जी सार, हो तूं छा ॼाणी यार मातम मुंहिंजे मन जो वरी दिल चरिय खे सजण यादि आयो, वरी दिल चरिय खे सजण यादि आयो। अखियुनि खेत बीह हो अखियुनि खेत बीह रुअण यादि आयो, रुअण यादि आयो, वरी दिल चरिय खे सजण यादि आयो। पाणीअ खां जो ॿाहिरि हो ॾिठम के मच्छीअ खे, पाणीअ खां जो ॿाहिरि हो ॾिठम के मच्छीअ खे, हो तॾहिं कंहिंजो कंहिं लाइ, तॾहिं कंहिंजो कंहिं लाइ लुछण यादि आयो, लुछण यादि आयो, वरी दिल चरिय खे सजण यादि आयो। रुनम रात सारी ओसियड़े में लियाकत, रुनम रात सारी ओसियड़े में लियाकत, हो जॾां थियो सभु पो, हो जॾां थियो सभु पो,
सुम्हण याद आयो, सुम्हण याद आयो, वरी दिल चरिया खे सजण याद आयो। रब खां दुआ है त बाबा आज़ाद के अल्लाह साईं अञा आवाज़ में मिठास ऐं माण्हुनि में मोहबतूं ऐं अता करे त जीअं साईं बि फ़क़ीर सोडल जी जेका उहा मयार आहे उहा पाण पूरी करे सघनि ऐं बहितरीन अदायगी कनि पिया। छो जो हर जाइ ते हर जॻह ते चारि चङा हूंदा आहिनि, चारि अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके न चाहींदा आहिनि त को अॻिते वधे। त असां उन्हनि जे लाइ इहो मैसेज ॾींदासीं, असां पंहिंजो सिंधी भाइर आहिनि, सिंधी टैलेंट आहे, उनखे तव्हां वधि खां वधि कोई पोस्ट उनखे शेयर कयो, लाइक कयो, त जीअं दोस्तनि ताईं हीअ मैसेज पुॼी सघे। त फ़क़ीर साईं पंहिंजनि मां अव्हांखे केतिरी मोहबत मिली, लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो अव्हां? जे आऊं पंहिंजो ख़्यालु रखंदुसि। अच्छा दोस्तो, जेतिरी मूंखे ख़बर आहे त फ़क़ीर साईं जेको कुझु बि बणायो पंहिंजनि लाइ, जेको बि ॻायो, जेको बि कयो, सॼो पंहिंजनि लाइ कयो। आख़िर में जेको फ़क़ीर साहिब खे ईअं माना एतिरी मोहबत मिली, वरी बि अॼु बि इहा पंहिंजी साईं वारनि जी तमामु इहा हिकिड़ी सुठी तबियत बि जेको बर्दाश्त ऐं सब्र सां कमु वठी पंहिंजी ज़िंदगी खे हलाइनि पिया, उहो नालो उहा कुर्ब अॼु बि बरक़रार आहे। एतिरी इज़त, एतिरी मोहबत जो फ़क़ीर साहिब खे इहा ख़बर न हुई त कॾहिं मूंखे ईअं बि चवंदा त जेको बि कुझु आहे असांजो आहे। पर इहे ॻाल्हियूं ते रहणियूं आहिनि। अॼु उहा कमाई आहे, उहा शख़्सियत जी उहा मोहबत आहे जेका अॼु बि हीअ असां दोस्तनि खे सभिनी खे वठी आई आहे। इहा फ़क़ीर साईं जी पंहिंजी तबियत ऐं मोहबत आहे जेका असांखे वठी आई आहे। फ़क़ीर साईं आख़िर में मैसेज कहिड़ो ॾींदो जेके दोस्त ॾिसनि था? ॻाल्हि आऊं इहो ई चवंदुसि, उस्ताद बुखारी चयो आहे शाइराउनि जो त काश झड़ो जा इंसाफ़ आहे ख़ुदा वटि, पर मूंखां ईअं पुॼिया समुंडनि खां जो खसियां सारा खे ॾेई छॾियां। वॾेरनि खां खसे ग़रीबनि खे ॾेई छॾियां। सो ॻाल्हि आहे त अचो जेके पाण में आहियूं, हॾ ॾोखी थियूं, मोहबत कयूं। त आख़िरी मैसेज मूंखां ऑटोग्राफ घुरंदा आहिनि, चवंदो आहियां त अचो त मोहबतूं पोखियूं। उहो सलो आहे मोहबत, ॿियो कॾहिं कुमाणपुर न आहे। जा जा पसे पाण खे ता ना है नमाज, जा जा पसे पाण खे ता ना है नमाज, सब विञाए साज़ तिहां पो तकबीर चो, काती कुठी सब का पर कातियूं कुहे केर, हो जॾा वरल कढो वेर त कातियूं सभु कुसी वयूं हो। अल्लाह साईं अव्हांखे सलामत रखंदो, जिते हूंदो आबाद हूंदो। दोस्तो अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजी हिन पोस्ट खे वधि खां वधि लाइक कमेंट शेयर कंदा हलो। अल्लाह साईं खां दुआ आहे त जिते हुजो ख़ुशि हुजो। अल्लाह साईं तव्हांखे सदाईं आबाद रखंदो।